रोज़ सेंट पीटर्सबर्ग जो शहर हिकु पुराणी अपार्टमेंट बिल्डिंग जो सहन मूं फ़ोन खे मन जे मथे जी सतह ते रखियो। मां थिए त गुज़रेंदुसि, मां पंजो थो मथो मारींदुसि। आम तरह हलण लाइ हथी मटीअ जो हिकु प्रत हटायो वियो ऐं इहे 2 कदम खणिया। ॾिसो त लंघ केतिरो घटि आहे। पासनि जी बनी पासी भत्ते में 2 दरवाज़ा। तव्हांखे पण दरवाज़नि ॾांहुं क़दमनि हेठि वञण जी ज़रूरत आहे। हीउ दरवाज़ो 2 कदम हेठां आहे। ॿई दरवाज़ी खे 2 कदम आहिनि। छा वाक़ई उहो ख़्याल इन मेमार जो आहे जंहिं इमारत ठाही? क़दमनि सां गॾु हिकु अजीब घटि लंघ ठाहियो। उते असफाल्ट जी सतह, उती क़दम आहिनि। उती हिकु ब्यूल आहे, तंहिं करे तव्हां पंहिंजो सर न टोड़ियो। रोसी सल्तनत जी राजधानी लाइ हिकु शानदार तामीराती मंसूबो। मोरखनि जो चवणु आहे त उन्हनि अन खे अहिड़े तरह तामीर कयो, पर इहे वज़ाहत नथा करे सघनि छो। अचो त हिन लंघ जे अॻियां घर जे दीवार ते नज़र वझूं। उसां हिकु वंडो खोलणु ॻोल्हींदा आहियूं, धातो मेश सां ढकियल। इहाती जे मालिकनि खे अहिड़े घटि वंड में को बि अहसासु न हो। उते हिकु जदीद डबल ग्लेज़ थियल वंडो नस्ब कयो वियो आहे। उते हिकु डबल ग्लेज़ थियल विंडो पण आहे। ज़ाहिर आहे हीउ हिकिड़ो कमरो आहे। वंडो खोलणु नंढड़ो आहे ऐं ग़लति तनासुब आहे। उते हिकु आम वंडो हूंदो हो। दरी अधु बंदि हुई। उन्हनि हुक सूराख़ कयो, पर उहो मटे सां भरियो वियो। मां तव्हांखे घर जी ॿिए पासे खां ॾेखारे रहियो आहियां। उथी जो घटि लंघ आहे। उती आम साइज़ जी वंडो खिलियल आहिनि। उन वंडो अॻु में ई ऊचाई हुई, जीअं मथे वंडो खिलियल, पर घर मटे सां भरियो पियो हो। वंडो खोलण जे अधु ऊचाई ज़मीन जे सतह खां हेठि हुई। तव्हांखे हिकिड़ो अधु मीटर हेठि शामिल करण जी ज़रूरत आहे। घर आम नज़र ईंदो। ऐं पोइ मां हिन पासनि जी छत जे ख़िलाफ़ मन जी मचे चूटी खे हथु न ॾिस। जॾहिं इमारत ठहे त हे पासो घणो मथी हो, पर पोइ कुझु थियो ऐं सॼो शहर हिकु अधु मीटर हेठि ॿधी वियो। माण्हू अॻिएं सतह ताईं हर शइ खे कटण जी क़ाबिल न हुआ। कम जो तमामु वॾो मिक़दार। जेकॾहिं तव्हां अन सतह ते खड़ो कयो जती ज़मीन जी मथाछरी अॻी आई। इमारत इस्तेमालु करणु जारी रखण लाइ माण्हुनि घटि में घटि कमु कयो। उन करे लंघ तमामु घटि हो ऐं विंडोज़ एस्फाल्ट जी सतह खां हेठि आहिनि।